नासिम बदीन जे मना थैलेस्मा केयर सेंटर में पाक आर्मी जे साका सां हिकु रोज़ा मुफ़्त टीबी कैंप लगाई वई, जंहिंमें अमेरिका ऐं कराची खां आयल माहिर डॉक्टरनि जी टीम पारां दिमाग़ी बीमारियुनि में मुब्तला ॿारनि जो इलाज कयो पियो वञे। वधीक तफ़सील ॾिसूं था अली मोहम्मद शाहणी जी हिन रिपोर्ट में। हाज़रीन, मुनो भाई थैलेस्मा केयर सेंटर में अॼु पाक आर्मी जे सहकार सां हिते मुफ़्त तिबी कैंप क़ाइमु कई वई है, जंहिंमें अमेरिका कराची जा मशहूर माहिर डॉक्टर जेको आहे हिते नंढनि मासूम ॿारनि जेके दिमाग़ी ॿियूं जेके बीमारियूं उन्हनि जो मुआइनो कनि था। अचो त उन्हनि डॉक्टरनि सां हिते जेके मौजूद मरीज़ आहिनि उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं त इन मुफ़्त तिबी कैंप मां कहिड़ो फ़ाइदो हासिल करे रहिया आहिनि। यहाँ जो मरीज़ आए हैं पाक आर्मी की मदद से जो हमने कैंप किया है, उसमें आसाब के जितने भी दिमाग के अमराज होते हैं, मसलन झटके की बीमारी, दिमागी कमज़ोरी, फालिज, इस तरह के जो और अमराज हैं वो मरीज़ आ रहे हैं। गिरेले छाचे टंगुन तो हल्ले करे आपको जरा बच्चा से जाम करायो पर दिमाग सही कोने तो नजर पे कोने इनका दिमाग की बीमारी है। सब इन अस्पतालों में देखायो, डॉक्टर चंद नागा खान अस्पताल में इलाज थींदो, उते असां खर्चे से पुजी नथा सको, इन करे हिते कैंप लगे होते नंढड़े के वठी आया आहियूं। खानदानी कोने को इन थोड़ा ऑपरेशन जो मसलो न ऑपरेशन छोटी थियण जे करे जमा दिमाग ते आयसि खारायो न घटि में थी न को तेल जल कैंप लगी असांखे पर्चा विराए रहिया विया त हिन करे नंढड़े दवा वठण आया आहियूं। डॉक्टर वॾा आया आहिनि त इन करे दवा सुठी ईंदा त नंढड़े जो बसि के जेके झटके वांगुरु बि थींदो आहे ऐं जो दिमाग़ खाए पी नथो सघे, भई चङी पिए थो माना दिमाग़ सही कोन्हे, नंढो झटको हिन जे करे ॿियो ॻाल्हाए कोन थो। हिते जेको आहे असां वटि हिकिड़ो वॾो तादाद आहे जिन में ॿारनि जा पैदाइशी नुक्स, ॿारनि में दिलि जो सुराख, इन क़िस्म जा मरीज़ अचनि था पिया। ॼमण खां वठी थियनि हा 5 साल असीं उमिरि कोन्हे। हिते जेके असां मरीज़ आया आहिनि तमामु वॾी तादाद में आया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ बदीन ज़िलो ऐं बरवा पासे वारा ज़िला आहिनि उतां आया आहिनि कि ॾिसी हिते रजिस्टर कनि था ऐं रजिस्टर करे हाणे इन्हनि खे फर्दर जेको ट्रीटमेंट थींदी या ऑपरेशन थींदा उहे कराची खणी वेंदा उते ग्रुप्स में, उते उहो उन्हनि जो वधीक इलाजु थींदो। जे सहकार सां मुनो थैलेस्मा केयर सेंटर में लगल मुफ्त तिबी कैंप में मौजूद मरीज़न इन जे वारसन ऐं थोड़े डॉक्टरनि जो ॻाल्हियूं ॿुधियूं। संदन चवण है त हिते जेके मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला नंढड़ा ॿार आहिनि जेके मुख़्तलिफ़ इलाइक़नि ऐं मुख़्तलिफ़ ज़िलनि यानी थर, उमरकोट ऐं बदीन खां आयल ॿारनि जो जेको हिते ॿारनि जे वारसनि में ख़ुशी जो इज़हार कयो आहे। कैमरामैन गुलाम सिंह जावड़ो सां गॾु अली मोहम्मद शाहणी, धरती न्यूज़ बदीन। नासिनी सकत बुलेटिन पे चिपराई ते पहुतो। वधी ख़बरनि जी अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो धरती टीवी न्यूज़।